अस्सलाम वालेकुम। अॼु असां सां हिकिड़ी स्कॉलर मौजूदु आहे। भेण जो तालुक़ु ज़ूलॉजी डिपार्टमेंट सां आहे, पाण एमफिल जी शागिर्दियाणी आहे। अदी तव्हां असांजे ॾिसंदड़नि सां सभ खां पहिरियों तारुफ़ करायो त पोइ तव्हां खां सवाल जवाबु कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सबा नज़ीर सूमरो आहे ऐं मां वर्टिब्रेट्स में एमफिल करे रही आहियां ऐं अंडर सुपरविजन डॉक्टर अयाज़ हुसैन कादरी। सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो अशाती इदारो आहे, बुक पब्लिकेशन इदारो आहे, जंहिंजा मौजूदा हींअर चेयरमैन जेके आहिनि उहे मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिबु आहिनि। साईं पाण इल्मी अदबी ॻाल्हाइण सां तालुक़ु रखनि था। ख़ासि तौर ते जीअं तव्हां स्कॉलर जी ॻाल्हि कई, तव्हां हिकिड़ा रिसर्चर आहियो। साईं जिन जूं हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं गवर्नमेंट ऑफ सिंध सां, त असीं जल्द खां जल्द ज़ुल्फ़कार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी क़ाइमु पिया कयूं, जिते हर मौज़ूअ जा किताब मौजूदु हूंदा, जिते स्कॉलर ईंदो फ्री ऑफ कॉस्ट बुक उतां खणी रिसर्च करे सघे थो, उनजी का बि कॉस्ट कोन्हे। प्लस में बेनज़ीर भुट्टो रिसर्च हॉस्टल क़ाइमु कई वेंदी, जिते शॉर्ट पीरियड लाइ स्कॉलर खे रहण जे लाइ जॻह हूंदी, उन्हनि खे बि उते हर ॻाल्हि ते फैसिलेट कयो वेंदो। साईं चेयरमैन साहिब जे इन क़दम खे मां कीअं था ॾिसो एज़ अ स्कॉलर? सर, फस्ट ऑफ ऑल त मां हुनखे एप्रीशिएट कंदमि हुनजे हिन कम खे, छो जो सर काफ़ी अहिड़ा स्टूडेंट्स हूंदा आहिनि जेके रिसर्च में ॾाढो मुंझी वेंदा आहिनि ऐं के अफोर्ड न करे बि सघंदा आहिनि। ऐं अगरि उन्हनि खे फ्री उहो हर शइ मिलंदी, फ्री ऑफ कॉस्ट मिलंदी या माना घटि में हुन में प्राइज़ में उन्हनि खे मिली वेंदी, रिसर्च कंदा सुठे तरीक़े सां उते वञी करे बुक्स मां या उते माना रही करे सघनि था। अगरि कंहिंखे हॉस्टल नथी मिले त उहे त पंहिंजी ईज़िली रिसर्च करे सघंदा ऐं उनजी अॻिते वधण ते अञा दिलि बि जवंदी। अच्छा, सिंधी अदबी बोर्ड पंहिंजा किताब ख़ासि तौर ते जेके स्टूडेंट्स आहिनि उनखे 50% ऑफ ते उहे किताब ॾींदो आहे, ताकी नौजवान वधि खां वधि बुक्स परचेस करे ऐं उन्हनि खे सुठे तरीक़े सां पढ़ी सघनि। जेका मुआशी सूरत हाल आहे त घटि क़ीमत में स्टूडेंट्स खे ॾिए थो, इन क़दम खे कीअं था ॾिसो? सर, इहो क़दम बि ॾाढो बहितरीनु आहे, छो जो सर हर कोई अफोर्डेबल हिते न आहे। हिते हर एवरेज जा माण्हू रहनि था, अफोर्डेबल बि रहनि था, न बि अफोर्ड करे सघनि था। पर इहो ॾाढो सुठो क़दम आहे त उहो माना मतिलबु ॾाढी सुठी आहे पॉलिसी आहे उन्हनि जी, त माना इहो कनि ऐं करणु खपे इहो, छो जो उन मां ग़रीब बि महिनत करे सघनि ऐं फ़ाइदो वठी सघनि उन मां। असीं डिजिटलाइज़ेशन जे दौर मां गुज़रूं पिया ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु मथां अचिणो आहे। साईं सईदुज़मा आतिफ़ साहिबु हिकिड़ो वॾो क़दम खयो आहे त जेके बि बुक्स आहिनि उन्हनि खे PDF फॉर्म में रखो त स्टूडेंट्स ऐं रीडर्स जेके आहिनि उहे दुनिया में किथे बि ईज़ीली डाउनलोड करे सघनि। ऐं ऑडियो बुक्स ते असीं कमु कयूं पिया त तव्हां ड्यूरिंग ट्रेवल बि तव्हां किताब ॿुधी सघो था। इन क़दम खे कीअं था ॾिसो? सर, इहो त बहितरीनु, तमामु बहितरीनु तरीक़ो आहे, छो जो कॾहिं कॾहिं असां अची न सघंदा आहियूं त असां हुनखे नेट तां डाउनलोड करे असां पंहिंजे घर में पढ़ी बि सघूं था ऐं कंहिं टेस्ट वग़ैरह जी असां हुन मां सुठी तयारी बि करे सघूं था ऐं उन मां असां काफ़ी इंफॉर्मेशन बि गेन करे सघूं था। हीअ तमामु बहितरीनु आहे जेको इंटरनेट ते इंटरनेट ज़रिए PDF ज़रिए असांखे मिलंदा बुक्स, त इहो अञा बहितरीनु वे आहे। वक़्तु ॾियण लाइ वॾी महिरबानी भेण।